नाज़रीन, गंबट जे तालीमी, फ़नी ऐं हुनरी सिख्या ॾींदड़ इदारे सचल टेक्निकल इंस्टीट्यूट में शहीद बेनज़ीर भुट्टो ह्यूमन रिसोर्स रिसर्च डेवलपमेंट बोर्ड पारां अर्ली चाइल्डहुड एजुकेशन जो 1 साल डिप्लोमा जो कोर्स पूरो थियण ते तक़रीब मुनक़द करे शागिर्दियाणियुनि खे सर्टिफिकेट ॾिना विया। उन हवाले सां ॾिसूं था किशोर कुमार जी रिपोर्ट। गंबट जे तालीमी, फ़नी, हुनरी सिख्या ॾींदड़ इदारे सचल टेक्निकल इंस्टीट्यूट गंबट में हुकूमत सिंध जे इदारे बेनज़ीर भुट्टो शहीद ह्यूमन रिसोर्स रिसर्च डेवलपमेंट बोर्ड पारां अर्ली चाइल्डहुड एजुकेशन ECE जो 1 साल डिप्लोमा पूरो थियण ते हिकु पुरवकार तक़रीब कोठाई वई ऐं शागिर्दियाणियुनि खे सर्टिफिकेट पिण ॾिना विया। इन मौक़े ते प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा शेख आयल महिमाननि जी आजियां कई। तक़रीब में शिरकत कंदड़नि महिमाननि ऐं शागिर्दियाणियुनि आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त हे असांजो जेको डिपार्टमेंट आहे बेनज़ीर भुट्टो शहीद ह्यूमन रिसर्च एंड डेवलपमेंट बोर्ड, इहो पूरी सिंध जे हर ॻोठ लाइ, हर तालुके लाइ ओपन आहे। जिथे बि कोई इदारो ईंदो ऐं असांजे क्राइटेरिया मुताबिक़ उहो इदारो ईंदो ऐं कहिड़े बि क़िस्म जी इहो एम्प्लॉयबल ट्रेनिंग कराइणु चाहे थो, असां हुन सां पार्टनरशिप कंदा आहियूं। ऐं इहो असां न ॾिसंदा आहियूं त हे कचो आहे, हे पको आहे, सोबेदोरो आहे, रानीपुर आहे। जिथे बि कोई इदारो रजिस्टर्ड इदारो ईंदो असां हुनखे ट्रेनिंग ॾींदा आहियूं। किथे हेल्थ जो इदारो आहे, किथे टेक्निकल इदारो आहे, किथे अहिड़े AC जा प्रोग्राम हलनि पिया। सो असांजी कोशिशि आहे त हिन प्रोग्राम खे एक्सपेंशन ॾियूं ऐं हर तालुके ताईं वञूं, हर यूनियन काउंसिल ताईं वञूं। गवर्नमेंट असांखे ट्रेनिंग कास्ट ॾींदी आहे, असां ट्रेंड कंदा आहियूं इदारनि खे, ऐं ही ॿार मार्केट में वञी करे पंहिंजी जॉब कंदा आहिनि। ऐं ही हिकिड़ो प्रोग्राम जेको मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो विजन हुयो त बेरोज़गारी खे ख़तमु कीअं कजे। हाणे हर माण्हू खे गवर्नमेंट जॉब त प्रोवाइड नथी करे सघिजे, पोइ इहो वेही करे प्रोग्राम ठाहियो वियो त असां माण्हुनि खे हुनर ॾियूं, जंहिं हुनर जे ज़रिए हू रोज़गार बि हासिलु कनि ऐं ॿियनि लाइ राह बि हमवार कनि। ऐं हिन प्रोजेक्ट में काफ़ी सारो बेनिफिट आहे, ख़ासि करे उन्हनि ॿारनि खे जेके फीस अफोर्ड नथा करे सघनि। प्राइवेटली जे अगरि इहे अधड़ियूं कोर्स करना त इहो कम से कम पोइ बि 35 खां 40,000 रुपयनि जो ख़र्चो अचे हा, ऐं प्लस में अचण वञण जो जेको TAD आहे उहो मतिलबु घणो ख़र्च अची वञे हा। हाणे हिननि खे इहो बेनिफिट मिलियो, सर्टिफिकेट फ्री ऑफ कॉस्ट मिली वियो, ऐं उनखां अलावा 2500 रुपया पर मंथ स्टाइपेंड उहो मिलियो न आहे, इंशाल्लाह मिलंदो ज़रूरु। हीअ असांजो अदियूं 40 काकियूं हुयूं जेके रजिस्टर्ड हुयूं, पास आउट थियूं। उनखां बाद में तक़रीबन 20 काकियूं हिन वक़्तु ई जॉब में प्राइवेट सेक्टर में कमु कनि थियूं पियूं। असां वटि EC सां गॾु सोलर में, इलेक्ट्रीशियन में, कंप्यूटर में ऐं मुख़्तलिफ़ ट्रेड्स में अल्हम्दुलिल्लाह असां ट्रेनिंग्स ॾींदा आहियूं, प्राइवेट तौर बि ऐं गवर्नमेंट जे तावन सां बि। ऐं उमेद त ही ॿार ही असांजो नियाणियूं इंशाअल्लाह ताला पंहिंजो टारगेट अॼु अचीव करे, गोल अचीव करे ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इंशाअल्लाह ताला एज़ अ गुड टीचर थी कमु कनि थियूं। छोकिरियूं जेको हिते ट्रेनिंग वठनि थियूं उन ट्रेनिंग मां उन्हनि नियाणियुनि खे, ग़रीब औरतुनि खे काफ़ी बेनिफिट मिले थो, ऐं प्लस में सर्टिफिकेट मिले थो, ऐं जेको आहे त स्टाइपेंड मिले थी। पोइ ही माशरे खे बहितरीन बढ़ाए सघनि थियूं ऐं पंहिंजे फैमिलीअ खे प्लस में सपोर्ट करे सघनि थियूं। छोकिरनि ऐं छोकिरियुनि जे विच में सफ़ा फ़र्क़ु ख़तमु कयो वञे अॼु जे जदीद दौर में, छाकाणि त छोकिरियूं छोकिरनि खां वधीक आहिनि, मां चवंदमि अॼु जे दौर में। त इन जे करे ऐं हिन प्रोग्राम में इलाही कुझु गेन कयोसीं। हिते असांखे फैसिलिटीज़ प्रोवाइड कयूं वयूं, जेके ॿियनि इदारनि में इहो हूंदो आहे त असांखे थ्योरिटिकल ॿुधाईंदा आहिनि, पर हिते इन इदारे जी इहा ख़ासियत आहे त असांखे प्रैक्टिकल वर्क इलाही करायो वियो। असांखे इलाही घणी नॉलेज बि मिली। हिन सर्टिफिकेट मिलण खां बाद में असीं प्रूव करे सघूं था त असां बॉइज़ खां अॻिते वधी सघूं था, छो त हीउ कोर्स स्पेशली फॉर गर्ल्स लाइ आहे। मां चवंदी आहियां, आई थिंक गर्ल्स खे हिकिड़ो गर्ल पावर हुजणु घुरिजे, गर्ल्स एक्टिव हुजनि जीअं उहे पंहिंजा डिसीशन पाण सॉल्व करे सघनि। ऐं हिन टीम जो जे माना पहिरियों असां उन जो थैंकफुल कयूं, माना असां हिन सुठी प्रोवाइड फैसिलिटीज़ असांखे ॾिनियूं हुई सचल टेक्निकल वारनि, ऐं हिन साल पूरो असांखे सुठो माना तावन कयो, सुठो हर शइ ॾिन। ऐं इन कोर्स जो मतिलबु इहो सिर्फ़ु न आहे त माना स्टिपेंड मिले, पैसा ॾेई तालीम हासिलु कयूं ऐं पैसा वठी तालीम हासिलु कयूं। हिन पूरो हिन जो मतिलबु सिर्फ़ु सर्टिफिकेट्स आहे, जेको सर्टिफिकेट हमेशह असां सां गॾु हूंदो, छाकाणि त जिते सर्टिफिकेट ॾींदासीं असांखे कोई जॉब्स अप्लाई लाइ मिलंदियूं। जीअं त नाज़रीन, सचल टेक्निकल इंस्टीट्यूट में ECE जे हवाले सां हिते जेको आहे साल जो कोर्स पूरो थियण ते हिते सर्टिफिकेट इनाम पिण ॾिना विया। हिते मौजूदु जेके शागिर्दियाणियूं हुयूं ऐं हिन प्रोग्राम में जेके महिमान हुया उन्हनि जो चवणु इहो हुयो त शागिर्दियाणियूं इहो कोर्स करे बहितर जेको आहे कंहिं बि सरकारी या प्राइवेट इदारनि में टीचिंग जा जेके फ़राइज़ आहिनि उहे सुठे तरीक़े सां सरअंजाम ॾेई सघनि थियूं। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ TV न्यूज़, गंबट।